घर में निम जो वण आहे, इहो इलाही बीमारियुनि जो इलाज आहे। निम जे वण जे लॻाइण सां असांजा वॾा या जेके सॾनि था असां ॾिसूं था त वण लॻाइण जो फ़ाइदो इहो तव्हांजी बीमारियूं जेके आहिनि ख़ासि तौर ते चमड़ी जी बीमारी हुई उहा कोन थींदी। ॿारहाड़ी में चमड़ी जी बीमारियूं कॉन्सेप्ट कोन हूंदो, सबबु इहो आहे त निम जा वण तमामु घणा हूंदा ऐं असांजी ॿनियुनि में बि तमामु घणो जेको आहे वणकारी हूंदी हुई। हाणे असां छा कयो आहे, ॿनियुनि मां बि असां वण ख़तमु करे ऐं असां माण्हू कारोबार शुरू कयो आहे काठ जो, जो मां असां फर्नीचर में रखिया। अॼु जो जेको मामिलो आहे सॼी दुनिया में आहे, न सिर्फ़ु पाकिस्तान में जो क्लाइमेट चेंज आहे उन मां जीअं असांखे डायरेक्टर साहिब जन ॿुधायो त कार्बन डाइऑक्साइड अमाउंट जेकी असांजी ऑक्सीजन आहे ऐं बिल्कुलु इहा असां 5th दर्जे में 4th दर्जे में सभु प्राइमरी में पढ़ी आया आहियूं। इहा साइंस आहे, बेसिक साइंस आहे, हर कंहिंखे ख़बर आहे त साफ़ सुथरो माहौल जे लाइ, साफ़ सुथरी हवा जे लाइ, असांजी हवा जेके ताज़े रखण जे लाइ वणनि मां जेकी ऑक्सीजन निकिरे थी असांजी सिहत लाइ ज़रूरी आहे। असांखे इहा ख़ुशी आहे जेकी असांखे हिकु टीम आहे डिस्ट्रिक्ट मुर्शिदाबाद जे अंदरि, मां धामराव इमरान साहब खे बिल्कुलु हिकिड़ो टारगेट 10,000 जो ॾिनो सर, उहो 10,000 जो टारगेट सॼी डिवीज़न में पहिरियों असां पूरो कयोसीं हिते ऐं उन खां बाद में